नौंदेरो में मकानी खाते के मुलाज़िमन पारां मुतालबनि जी मञत लाइ एहतजाज कयो वियो। इन हवाले से पेश है नूर मोहम्मद सूमरो की रिपोर्ट। नौंदेरो में मकानी खाते जा मुलाज़िम एहतजाज करे रहा आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजा बचड़ा बुखूं था काटनि ऐं वक़्त सिर पेंशन अदायगी नथी थिए, उहे पेंशन बि रहिजी था वञनि। केतिरा ई के वीचारा फोत थिया आहिनि, उनखे बि नथी मिली सघे पेंशन। पूरी सिंध में शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते एहतजाज हली रहियो आहे ऐं 29 नवंबर ते इंशाअल्लाह कम छॾ तालाबंदी हड़ताल करे असां रोडनि ते कैंप क़ाइमु करे वेही रहंदासीं। इन खां पोइ जेकॾहिं उन में काई गंदगी ऐं ॿियो कुझु जेको गंद कचरो थींदो उनजो ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट हूंदी। असां सिंध गवर्नमेंट मसइलो कयो वियो आहे पंहिंजे खाइण जे लाइ। मुसलसिल 2016 खां असां लगातार एहतजाज करे रहिया आहियूं, जंहिंमें असां कराची 2-3 चकर धरना बि हया आहिनि, पर असांखे हिन महिल ताईं को बि बेनिफिट न आहे मिलियो। अॼु 15 नवंबर ते सॼी सिंध में असां हड़ताल एहतजाज पुरअमन एहतजाज कयो आहे शाह लतीफ़ यूनियन जे तहत। पर जेकॾहिं असांजूं पघारूं 29 नवंबर ताईं ऑनलाइन ट्रेज़री न कयूं वयूं त असां सॼी सिंध में कमु छॾ हड़ताल कंदासीं ऐं शहरनि जा पाणी कचरा हर शइ बंदि करे छॾींदासीं। छो त असांखे मजबूर कयो थो वञे। सॼी सिंध खे पघारूं पंहिंजे टेम ते मिलनि, असांखे किथे 3000 मिलनि, किथे 4000 मिलनि। नेशनल बैंक जो छड़ो हिकिड़ो 2 ॾींहं माना हुनजो ऑनलाइन सिस्टम फेल थी वियो त सॼी सिंध परेशान, सॼो पाकिस्तान परेशान हो। पर असां मुलाज़िम न आहियूं जो असांखे 10 तारीख़ 12 तारीख़ 15 तारीख़ पघार मिले। असां गवर्नमेंट के बाह बदी पुरजोर अपील था कयूं खुदा वास्ते, ख़ासि करे पीपल्स पार्टी के फरियाद टालपुर के, मुराद अली शाह के, आसिफ ज़रदारी के ऐं ॿियनि वसार अमलदारनि खे जेके बि खुदा वास्ते पंहिंजे बच्चनि जे वास्ते असांखे ट्रेज़री कई वञे ऐं असांजा बच्चा बुखूं था काटनि, रिटायर था चओ पिनियूं था मर, लख रुपया असांजा रहिया पिया, रिटायरमेंट थिया लख रुपया, असांखे फौरन ट्रेज़री कनि, असांखे एतिरो मजबूर न कनि जो असां हड़ताल बि करूं। बलदियाती मुलाज़िमनि सां ज़ुल्म हले थो, उन्हनि खे न त पघारूं वक़्त ते मिलनि थियूं, न त पेंशन ऐं ग्रेजुएटी। इन जे करे असां चकरा जेको आहे शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट यूनियन फ़ैसिलो कयो आहे। अॼु समूरी सिंध में एहतजाज जो सॾु आहे। जेकॾहिं 29 नवंबर ताईं मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन न कयूं वयूं त असां कम छॾ हड़ताल करे जेको आहे सफ़ाई सुथराई मुकमिल तरह सां कमु बंदि कंदासीं। पोइ साल बि धरणो हयो हुयोसीं ट्रेज़रीअ जे बारे में कराची प्रेस क्लब ते। पोइ उहे सभु मुलाज़िम सिंध सेक्रेटरीट में दाख़िल थी विया। उते सेक्रेटरीअ सां मुज़ाकरात कयासीं, उन फ़ैसिले ते बि अमल दरामद न थियो आहे। हाणे असां शाह लतीफ़ यूनियन जे अॻुवान सॾ ते अॼु 15 नवंबर ते सॼी सिंध जेको आहे सो हड़ताल आहे। उनखां पोइ 29 नवंबर ते कम छॾ हड़ताल आहे। जीअं मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणो त जेकॾहिं सिंध हुकूमत असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया त 29 नवंबर ते कम छॾ हड़ताल कंदासीं, जंहिं सबबि शहर गंदगीअ जे वर चढ़ी वेंदा। उन जा ज़िम्मेवार सिंध हुकूमत जा हुकुमरान हूंदा। नूर मोहम्मद सूमरो, टाइम न्यूज़, नौंदेरो।